नाज़रीन, मलीर में पिपरी के न्यू अल्लाह बख्श रहवासियुनि अवामी तहरीक के अगवान अज़ीज़ लांगा अब्दुल्ला तुर्क की अगवानी में पानी की खोट खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो किया। उन हवाले से ॾिसूं था मंजूर सोलंकी की रिपोर्ट। मलीर के पिपरी न्यू अल्लाह बख्श हिमायती गोठ के रहवासियुनि अवामी तहरीक के अगवान अज़ीज़ लांगा अब्दुल्ला तुर्क की अगवानी में गोठ में पानी की हथरादू खोट खिलाफ पिपरी के मुख्य रोड से एहतजाजी मुज़ाहिरो किया। एहतजाजी मुज़ाहिरे में सियासी समाजी अगवाननि इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। एहतजाज कंदड़नि ज़िले काउंसिल कराची के इंजीनियर ऐं अमले खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। बजट हुजण बावजूद पीण जो पानी नथा ॾियनि। करप्ट हिननि इंजीनियर रखिया आहिनि जेके पीपल्स पार्टी चूंडियल नुमाइंदा आहिनि। उनजे आशीर्वाद ते हर महीने उनखे मंथली पुॼाइनि था। महीने खां वठी न्यू अल्लाह बख्श हिमायती गोठ जो पानी बंदि आहे। पानी कोन्हे, जॾहिं वञूं था मिशन वारे वटि त चवनि था लाइन ख़राबु आहे, मिशन ख़राबु आहे। वरी अचूं था हिते त असां वटि लाइट आहे त पानी कोन्हे, पानी आहे त वरी लाइट कोन्हे। असां सां वॾो ज़ुल्म आहे, नाहक आहे, माण्हू वीचारा परेशान। पीपल्स पार्टी तो चए 20, 25, 30 साल घुमा पे मां 10,000 20,000 मां महीनो तो भरिया टैक्स। मुझे छा ईट सोने लगाए छॾिया अथनि, छा ॾिनो अथनि? पानी नथा ॾेई सघनि। 2 लाख 2.5 लाख रुपया बजट आहे मोटर जो, 20 साल खां वठी उहो पूरो नथा करे सघनि। लाइट नथा करे सघनि। हे छा कंदा? रगो पंहिंजे जेब में था हुजनि। पीअण लाइ पानी कोन्हे, को बि सहूलियत कान्हे का, बिजली भी कान्हे का बि सहूलियत असांखे कान्हे। पिपरी में पानी कोन्हे को, रोड रस्ता न आहिनि, सफ़ाई सुथराई कोन्हे का। स्कूल में एतिरो गंद किचिरो आहे, जिते तालीम ॾींदी वञे उते गंद जा ढेर आहिनि, उते गंद पेटियूं ठाहियूं हिननि पाण। पिपरी जे न्यू अल्लाह बख्श हिमायती गोठ में मुसलसल 2 महीननि खां वाटर पंप स्टेशन के वालमेननि जी मिली भगत गोठ में पानी की हथरादू खोट पैदा करे गोठाणनि के अॼु ताईं तकलीफ़ में विझी छॾियो आहे। इन्हनि चयो त ज़िला काउंसिल के इंजीनियर ऐं ऑफिसरनि वटि वियासीं, सिर्फ़ु आसरा ॾिना विया। महीनो गुज़री वियो पर पानी जो मसलो हल न कयो वियो। इन्हनि वॾे वज़ीर ज़िला काउंसिल के एडमिनिस्ट्रेटर DC मलीर के ज़िम्मेवारनि खिलाफ़ कार्रवाई करे गोठाणनि के जल्द पानी फराहम करण जो मुतालबो कयो आहे। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंजूर सोलंकी, आवाज़ TV गॾा।